समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत जी फैक्स चैनल ते भलीकार। जी तो दोस्तों असी हींअर शुरू करे रहिया आहियूं ग्रामर जा लेक्चर, जंहिंमें प्रीवियस लेक्चर में आउं तव्हांखे फेल जे बारे में, फेल जे क़िस्मनि जे बारे में ऐं फेल अकर तर्क जे बारे में पढ़ाए आयो आहियां। अॼु जेका वीडियो आहे उहो आहे पंहिंजी प्रयोग ते। त प्रयोग छा हूंदो आहे, सिंधी ॿोली में प्रयोग जो कीअं इस्तेमालु हूंदो आहे ऐं प्रयोग जा क़िस्म घणा आहिनि। मूंखे उमेद आहे त ॿियनि वीडियोज़ वांगुरु हीअ वीडियो बि तव्हांखे पसंदि ईंदी, वधीक तव्हांजी राय जो मुंतज़र रहंदुसि। सो शुरू कयूं था। प्रयोग लफ़्ज़ जी बुनियादी जेका लुग़वी माना आहे उहा आहे वास्तो, लाॻापो या ॻंढापो। अच्छा, सिंधी ग्रामर में प्रयोग जो कहिड़ो कमु हूंदो आहे त प्रयोग कंहिं जुमिले में फ़ाइल खे अदद, जिन्स, ज़मीर पटानदार तब्दील कंदो आहे या अहिड़े लाॻापे खे जेको आहे उहो प्रयोग चइबो आहे। मिसाल ॾिसंदासीं पाण प्रयोग जा। मिसाल तौरु आउं पाणी पियां थो। हाणे हिन में तव्हां नोट कयो हूंदो आउं अदद वाहिद आहे, हिकिड़े माण्हू जी ॻाल्हि थिए पई। हाणे प्रयोग में छा थींदो, इहो आउं तब्दील थींदो असीं में या असां में। आउं पाणी पियां थो, असीं पाणी पीऊं था। हाणे तव्हां नोट कयो हूंदो हिन जुमिले में ॿ जेके अहम तब्दीलियूं आयूं आहिनि। हिकिड़ो आउं असीं में तब्दील थियो आहे ऐं ॿियो पीऊं में तब्दील थियो आहे। मतिलबु त जेको फ़ेल हो उहो जमे में तब्दील थी वियो। छा थो ॿुधाए प्रयोग? अदद, जिन्स ऐं ज़मीर में जेका तब्दीली थिए थी उनखे प्रयोग चयो वेंदो आहे। प्रयोग जी लफ़्ज़ी माना आहे वास्तो, ॻंढापो या लाॻापो। हिन जुमिले में जेको आहे आउं ज़मीर जेको आहे उहो चेंज थी वियो असीं में, अदद वाहिद में जेको आहे उहो तब्दील थी वियो ऐं पीऊं जेको फ़ेल आहे उहो बि तब्दील थी वियो। जेको फ़ेल आहे उहो पीऊं में तब्दील थी वियो। त हाणे तव्हांखे बुनियादी तौरु इहा ख़बर पइजी वई हूंदी त प्रयोग छा हूंदो आहे ऐं प्रयोग सिंधी ग्रामर में कीअं इस्तेमालु थींदो आहे ऐं असीं कीअं सुञाणे सघूं था त हीअ जेको आहे प्रयोग आहे। ऐं प्रयोग जा जेके आहिनि उहे टे क़िस्म आहिनि, जंहिं ते टिनिनि क़िस्मनि ते अलॻि अलॻि आउं वीडियो जेका आहे हिकिड़ी रखंदुसि, जंहिंमें क़िस्मनि जे बारे में तव्हांखे सम्झाईंदुसि। जेकॾहिं हिन वीडियो में जेकॾहिं बयानु कयो वियो त इंतिहाई वॾी वीडियो थी वेंदी ऐं दोस्त जेके आहिनि उन्हनि जी मोट काफ़ी घटि मिलंदी आहे। सो बहरहाल प्रयोग जा जेके आहिनि टे क़िस्म आहिनि। हिकिड़ो कर्तरी, कर्मणी ऐं भावी। टे कुल क़िस्म आहिनि प्रयोग जा। हाणे कर्तरी, कर्मणी ऐं भावी छा आहिनि उन जे बारे में असीं इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में पढ़ंदासीं।